अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में भलीकार आऊँ आया यासिर अहमद। हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, सुप्रीम कोर्ट में जेको सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन एप्लीकेशन विधी हुई त जेको तसादुम थियण वञे थो, उनमें कोई रोकियो वञे उन्हनि खे, जीअं माना मुल्क जे इंट्रस्ट में। त अॼु चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जा जेके रिमार्क्स आहिनि, जेके उन्हनि नोटिस मोकिले छॾिया आहिनि पीपल्स पार्टी खे, PMLN खे, सभिनी अपोजिशन पार्टीज़ खे बि ऐं गवर्नमेंट खे बि तसादुम जे हिसाब सां। ऐं ॿियो हुननि जेके रिमार्क्स ॾिना आहिनि, उन्हनि चयो असां मेक श्योर कंदासीं त जेको बि इहो प्रोसेस आहे, कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेस आहे, वोट ऑफ नो कॉन्फिडेंस, इहो कॉन्स्टिट्यूशनल तरीक़े सां थिए ऐं तहफ़ुज़ प्रोवाइड कयो वञे इंस्टीट्यूशन्स खे, जेके क़ौमी असांजी बिल्डिंग्स आहिनि। जी, सो चीफ जस्टिस साहब जेको अॼु छंछरु ॾींहुं तकिड़ो इन केस खे ॿुधो आहे ऐं चयो आहे त यकीनी बणायो वेंदो त आइनी जेके घुरिजूं आहिनि उहे पूरियूं थियनि अदम इत्माद जे हवाले सां। गॾोगॾु हुननि इहो बि चयो आहे त अटॉर्नी जनरल खे त ॿुधो आहे त तव्हां को 63A जे हवाले सां को असांजी तशरीह चाहियो पिया, को रेफरेंस मोकिलियो पिया, त उहो बि तव्हां महिरबानी कयो जल्दी मोकिलियो त गॾाए हिन खे निपटाए छॾिजे इन मामलनि खे। हाणे ॿ अलॻि किसा आहिनि। बेसिकली त चयो पियो वियो त भई हीअ जेके जलसा थियनि पिया 27 ते PTI जो ऐं 25 ते PDM जो, त उन मां हिकिड़ी खाना जंगी ऐं हिकिड़ो इंतिशार पखिड़ण जो हिकिड़ो एतमाल थी सघे थो, हिकिड़ो ख़दशो पैदा थिए थो ऐं पोइ उन सां हीअ जेको लीगल कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेस आहे ऐं जंहिंमें ख़ुदि ही जेकी यकीनन मूं पिटीशन पढ़ी कोन्हे, पर ही जेके फवाद चौधरी साहब ॿियनि चयो त भई ॾिसूं केरु थो माइका लाल वञे, माइका लाल अचे, त अदालत चयो त असीं यकीनी बणाईंदासीं त तहफ़ुज़, इदारनि जो तहफ़ुज़ थिए, माण्हुनि जो तहफ़ुज़ थिए, आइनी प्रोसेस जो तहफ़ुज़ थिए। हाणे अगरि मूंखे ख़बर न आहे अदालत छा फ़ैसिलो करे थी, पर जीअं पाण सोचूं था त भई जलसो, हिकिड़ो सियासी जलसो, हिकिड़ो इज़हार जी आज़ादी आहे, हिकिड़ी सियासी सरगर्मी आहे। असांजे मुल्क में सियासी सरगर्मियुनि ते पाबंदी कोन्हे, लेकिन अदालत छा थी फ़ैसिलो करे, कीअं थी करे, पर जेकॾहिं हिकिड़ी बिल्कुलु मफ़रूज़े ते ॻाल्हि कयां थो त अगरि फॉर लीगल क़ानूनी घुर्जनि सबबि ऐं मुल्क जे अज़ीम तर मुफ़ाद में अगरि इहे जलसनि खे जी मनह थी वई, अगरि मनह थी वई त जलसा न कयो, त हीअ इमरान ख़ान खे तमामु वॾो हिकिड़ो ॿियो सियासी धचको लॻी वियो। छाकाणि त ख़ान साहब हाणे सॼी पंहिंजी प्लानिंग इन ॻाल्हि ते कयो बीठो आहे त 27 तारीख़ ते हू हिकिड़ो एतिरो वॾो अवामी शो करे छॾे जीअं सभिनी जी टंगूं लुॾणु शुरू थी वञनि, सभिनी जूं। ऐं जिन्हनि खे बि इहो ख़्यालु आहे त इमरान ख़ान इज़ ओवर, जंहिंखे बि ख़्यालु आहे त इमरान ख़ान जो दौरु वियो, उहो वरी हिकिड़ो दफ़ो ॾिसनि पंहिंजी TV स्क्रीन्स ते त न, हिते त एतिरो वॾो माण्हू अची वियो आहे। हमेशह सिविलियन लीडर जी हिकिड़ी कोशिशि हूंदी आहे। हाणे ही कोशिशि खे अमली जामू बि पाराए रहिया आहिनि, ख़्वाहिश न पिया कनि, सिर्फ़ु ॿिया लीडर सिर्फ़ु ख़्वाहिशूं कंदा आहिनि, हीअ हुनखे जामू बि पाराइनि पिया ऐं अञा हुकूमत में आहिनि। मेन ॻाल्हि इहा आहे। ठीकु। सो हिकिड़ो फ्रंट ते जीअं मूं तव्हांखे बार बार कुझु ॾींहंनि खां चवां थो त इमरान ख़ान साहब हाणे पार्लियामेंट जे अंदरि जी जंग लिटरली हाराए चुको आहे, मञे न मञे उहो संदसि मर्ज़ी आहे। ऐं हू हुन पार्लियामेंट जे अंदरि जो जेको मार्को आहे उन खां अॻु हू फ़ैसिलाइतो मार्को डीचोक ते करणु चाहे थो। हाणे अगरि मफ़रूज़ अगरि ही किथां मनह थी वई त ख़ान साहब जो हू डीचोक वारो प्लान ख़तमु थी वेंदो। सो हाणे ॾिसूं त बाक़ी त अदालत सगोरी जो इस्तेकाक आहे जेको वणे फ़ैसिलो करे। जेको 63A जो रेफरेंस जी ॻाल्हि थिए पई, मूंखे हुन ते कमेंट न कयां त बहितर आहे, छाकाणि त अदालत ॿुधंदी त फ़ैसिलो कंदी, पर थोरो तबसरो इन करे कयो वठिजे छाकाणि त अञा अदालत ते पेश न थियो आहे। हाणे पेश न थियो आहे तंहिंजे करे तबसरो कयूं था त भई उन में ते लिखियलु आहे त जॾहिं हिकिड़ो मेंबर फ्लोर क्रॉस करे, अॼु जेको नोटिस बि मोकिलिया आहिनि 14, हिकिड़ो त इहो इमरान ख़ान साहब अॼु PTI सोलो कमु करे छॾियो त अंग ॿुधाए छॾी। जी हा, त केतिरा जेके आहिनि उहे हाणे तव्हां चओ था 13, मूंखे आउं सम्झां त 14, 13-14 MNAs जेतिरा बि आहिनि, 14 आहिनि या 13 आहिनि, 14 आहिनि मुंहिंजे ख़्याल में। अपोजिशन खे जेके खपनि उन खां वधीक आहिनि। ठीकु आहे, हा, 12 खां वधीक आहिनि, 13 आहिनि या 14 आहिनि। उन्हनि खे अॼु नोटिस मोकिले करे हिकिड़ो त PTI मसइलो हल कयो त भई केतिरा माण्हू मुनहरिफ़ आहिनि या ॿिए पासे हलिया विया आहिनि। अच्छा, ऐं उन्हनि जा नाला बि अची विया। सो हाणे इहो राज़ न रहियो त ख़ुदि धणी जेके उन्हनि ते शकी आहिनि त बाबा तव्हां असांखां लोटा थी विया आहियो या फिरी विया आहियो।
उन्हनि खे बि चयो वियो आहे त बाबा असांखे मीडिया जे ज़रिए ख़बर पई आहे त तव्हां छंछरु जे ॾींहुं यानी ईंदड़ छंछरु, हाणे ईंदड़ छंछरु जेका तारीख़ हूंदी उहा मुंहिंजे ख़्याल में हूंदी 26 तारीख़। जी हा, ठीकु आहे, 28 ते नो कॉन्फिडेंस पेश थियणो आहे। जी हा, इन जो मतिलबु इहो थियो त 26 तारीख़ ते अगरि हू इमरान ख़ान साहिब जे साम्हूं न पेश थिया, पेश न थिया त पोइ स्पीकर खे आचर्य ॾींहुं इमरान ख़ान साहिबु ख़त लिखंदो त हीअ जेके आहिनि हिननि खे मूं डिसीट कयो, मूं पार्टी मां कढी छॾियो आहे। त पोइ स्पीकर जेको आहे 28 तारीख़ ते हिननि खे वोट न करणु ॾींदो। जी हा, जी हा, जी हा, जी हा, वॾी जेका हिकिड़ी जी हा, जी हा, हिकिड़ो कारनामो थी वेंदो। लेकिन अवल त इहो ख़ुदि हिकिड़ो कानून जी तशरीह जो घुर्जाऊ आहे एग्ज़ैक्टली त छा जॾहिं हुननि को अमल फ्लोर क्रॉसिंग जो कयो ई न आहे, पर सिर्फ़ु इहो थींदो त भई असां त हुननि खे मौक़ो ॾिनो, असांखे अची चवंदा त असीं फ्लोर क्रॉस न कंदासीं। जी हा, जी हा, पर छाकाणि त हुननि असांखे अची वज़ाहत न कई MNAs, तंहिंजे करे ही मुर्तकब थी आहे, हिन ॾोहो जा ॾोहारी थी विया त हिननि फ्लोर क्रॉसिंग कई आहे। छाकाणि त हिननि खे पार्टी जे चेयरमैन इमरान ख़ान सॾे करे चयो, सॾायो हो, जेको कानून में जो घुर्ज आहे त 7 ॾींहंनि जो ज़रूरी आहे, यस, 7 ॾींहंनि जी शोकॉज़ जी ज़रूरत आहे, उहा बि असां पूरी कई। पार्टी हुनखे सॾियोसीं, हू न आया त माना हुनजी नियत ख़राबु आहे, लिहाज़ा हुननि खे स्पीकर जेको आहे डिसीट करे छॾे, तंहिं करे वोट न ॾींदा। हाणे मूंखे सम्झायो त अगरि इहे थी वञे, मिसाल अगरि ईअं थिए, छाकाणि अॼु हुननि पंहिंजे वाता मञी वरितो त 14 या 13 हुननि सां गॾु न आहिनि। माना अगरि क्यू लीग खे, MQM खे, बाप खे, इन्हनि खे को थोरो बि शक बि हो त जिन चिटो करे छॾियो, असां सां 14 माण्हू असांजा फिरी विया आहिनि, त हलो हिननि खे त डिसीट कराए छॾींदो, हलो स्पीकर हिननि खे वोट न करणु ॾींदो। पर भाईजान जेके इत्तेहादी अगरि फिरी विया त पोइ छा थींदो? ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन हफ़्ते में सिर्फ़ु 14 शो थिया आहिनि, थी सघे त अहिड़ा 14 ॿिया जोधा बि वेठा हुजनि। जी हा, जेके निकिरी अचनि वरी ॿीहर, उहे वरी ॿिया अची वेंदा। हलो हिननि 14 खे स्पीकर वोट न करणु ॾे, ॿिया 14 अची वेंदा, ॿिया 14 अची विया, ऐं इत्तेहादी बि अपोज़िशन सां मिली आहे त स्पीकर पाण मुंहुं जी पकाई आहे त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी त गुंजाइश न बचंदी। अच्छा, हाणे ही टेक्निकलिटीज़ जे पोयां लिकण जी कोशिशि आहे, हमेशह थींदी। छाकाणि त आउं सम्झां थो त बाक़ी जेको पॉलिटिकल हू कोशिशि करे पियो। अॼु इमरान ख़ान साहिबु चयो त हल्कनि में हिननि जे ख़िलाफ़ु माण्हुनि जो फ़र्ज़ु ठहे थो, हक़ न आहे, चए थो फ़र्ज़ु आहे त हिननि जे, सो पाण खे अॼु या सुभाणे खां ही जेके हुननि जा MNA फिरिया आहिनि PTI वारा, हिननि जे घरनि जे ॿाहिरां ऐं ॿियनि हंधनि ते पाण खे मुज़ाहिरा ऐं सभु कुझु थींदे नज़र ईंदो। इमरान ख़ान एहतियातन इहो चई छॾियो आहे त पुरअमन एहतिजाज कयो, पर जॾहिं मॉब वेंदो आहे त ज़रूरी थोरी आहे पुरअमन रहे, PTI जो मॉब। ठीकु आहे, सो हिकिड़ी ख़ान साहिब जी जेका अञा बि कोशिशि इहा लॻी पई आहे त हू हिकिड़ो ब्रेव फेस ॾे, हिकिड़ो ईअं ॾे त मां त परेशानी न आहियां, ऐं शयुनि खे झेड़े खे ख़्वाहिशुनि जी आहे त हू हुनखे नेक्स्ट लेवल ते खणी वञे, ऐं हिन विच में को ग़लती अपोज़िशन करे छॾे जंहिंजो हू फ़ाइदो वठी सघे। ठीकु आहे, कॉलर सां गॾु नूर मुस्तफ़ा ज़ोराणी कराची मां। जी ज़ोराणी साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम सर, काज़ी साहब खां सुवाल आहे त जेको कल PTI जे MNA सिंध हाउस ते हमिलो कयो आहे ऐं इस्लामाबाद जी इंतिज़ामिया ऐं वफ़ाक़ी हुकूमत ख़ामोश आहे, अगरि इहो ई अमल को पीपल्स पार्टी जो MP या MNA करे हा, तॾहिं बि इस्लामाबाद जी इंतिज़ामिया ऐं वफ़ाक़ी हुकूमत या मुल्क जा ॿिया इदारा ईअं ई ख़ामोश रहंदा? ठीकु आहे, ॿियो बि कॉलर वठी वठो। मोहम्मद बख्श लोराणी, थाना बुलाखान मां। जी लोराणी साहब, छा चवणु चाहींदा? साईं अलीकर साहिब खां मुंहिंजो सुवालु आहे, अगरि स्पीकर जानदार थी करे इमरान ख़ान जो साथ ॾिए थो त पहिरियों ॾींहुं इजलास सॾाए जेको मौज़ूद मेंबर गुज़ारे वियो आहे, इन जी फातिहा ख़ानी करे इजलास गैर मुयना मुदत ताणी मुलतवी करे छॾे त पोइ अपोज़िशन ते कहिड़ो ऑप्शन आहे, यानी छा कंदी अपोज़िशन? नंबर 2, अगरि जेके मुनरफ़ मेंबर आहिनि ऐवान में नथा अचनि, जेको अपोज़िशन जो अंगु मथे आहे, त पोइ कहिड़ी कंडीशन ईंदी? नंबर 3 ॻाल्हि त साईं हिकिड़ो मूंखे अफ़सोस आहे, सिंध हाउस ते जेको हमिलो थियो आहे बिल्कुलु एज़ ए सिंधी माण्हुनि खे अचे थो, पर आख़िर इन KP की पंजाब MNA खे सिंध हाउस में रहण जो कमु कयो हो, छा इहा ग़लती न? ठीकु आहे।
ज़ोराणी साहब, तव्हां चओ था कि पीपल्स पार्टी या सिंध जा को MNA MP करना, हुते पंजाब हाउस में छा थिया साईं, घटि न थिया ज़ाहिर आहे छाकाणि त हुकूमत में आहिनि। इस्लामाबाद में त हुकूमत वारा अपोज़िशन खे अहिड़ी जी दादागिरी करण ई न ॾियनि जी जी हा। हू हुकूमत में आहिनि। सोलो तव्हांजो जवाबु आहे न, घटि न थिया। ज़ोराणी साहब जेको फरमाइनि पिया त स्पीकर अगरि लोराणी साहब त स्पीकर अगरि धुर थी वञे, अगरि जो छा मतिलबु आहे? प्राइम मिनिस्टर जे सॾ ते TV ते ॾेखारीनि पिया हुजे प्राइम मिनिस्टर हाउस में वेठल आहे स्पीकर साहब, त अगरि जो छा सुवालु आहे? हाणे सुवालु इहो आहे त हिकिड़े ॾींहं लाइ त मुलतवी करे सघे थो, पर ठीकु आहे, अगरि सूमर जे ॾींहुं घुराए थो ऐं हिकिड़े ॾींहं लाइ मुलतवी करे थो, करे छॾे। अच्छा, पोइ अगरि अञा बि मुलतवी करणु चाहे थो त 23 ताईं OIC जो इजलास आहे, 22 मोकल आहे, 23 मोकल आहे, ठीकु आहे, उन त 24 त घुराए वठे। पर अगरि हू गैर मुइना मुदत जेको तव्हां चओ पिया, पोइ साईं पोइ कानूनी त न आहे, पोइ बाक़ी जेको वणे करे वठो। दादागिरी त पोइ दादागिरी आहे। जी हा जी हा दादागिरी त आउं कहिड़ा वेही तबसरा कया, पोइ त ॾाढ मुड़सी आहे न जी साईं। हा सिधी साईं ॾाढ मुड़सी ते त को तजियो नथो करे सघिजे त साईं तव्हां चओ फलाणो माण्हू लठ खणी तव्हांखे मथे ते हणे था, हाणे तजियो कहिड़ो कजे, लठ छॾंदो त मथो फाटंदो। जी हा जी हा लेकिन जेको अॼु अपोज़िशन वारनि चयो आहे त असीं पोइ अगरि ईअं थियो त असीं धरणो हणी वेही रहंदासीं ऐं ॾिसूं OIC जो इजलास कीअं थिए थो। मुंहिंजे ख़्याल ही हिकिड़ी इज़ाफ़ी ॻाल्हि हुई, अपोज़िशन वारा छो था कनि इहा ॻाल्हि? हा, बिलावल साहब कई आहे, ज़ाहिर आहे हू मुशावरत सां ई थी हूंदी, शहबाज शरीफ़ ऐं मौलाना फज़ल रहमान बीठा अगरि। OIC जो इजलास त सही को इमरान ख़ान हुकूमत त कोन थी कराए, उहो त पोइ कराइण वारा कराइनि था ऐं उहो त थी वेंदो, उहो उते केर बि न्यूट्रल न हूंदो। जी हा जी हा उते सो इहो मुंहिंजे ख़्याल आहे त ऐं इमरान ख़ान इज़ लुकिंग फॉर्वर्ड कि को अहिड़ी हुनखे बुल ठही मिले। मुंहिंजे ख़्याल आहे सिर्फ़ु स्टेटमेंट आहे, OIC जो इजलास त कराइण वारा कराईंदा, पोइ लेकिन अगरि हुननि स्पीकर गैर मुइना मुदत लाइ इजलास मुलतवी कयो, पता हिते तजियो छा कजे? ठीकु आहे, ॿियो बि साईं जो अरकान जी ॻाल्हि हुई, जेका त अरकान अगरि न अचनि त पोइ छा कंदा? कॉलर वठी वठूं, जावेद रहमान काज़ी हैदराबाद मां। जी काज़ी साहब, छा चवणु चाहींदा? हेलो जी जी हेलो जी साईं, आवाज़ु अचे थो, ॻाल्हायो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हा, जावेद रहमान काज़ी हैदराबाद खां। काज़ी साहब ऐं यासिर साहब, अर्ज़ु इहा त शेख रशीद जेको 2 ॾींहं खनि पहिरियां स्टेटमेंट ॾिनो त भई साल इंतज़ारु कयो, न त 10 साल इंतज़ारु करिणो पवंदो, ऐं जेको सो उन खां पोइ सोने ते सुहागो चौधरी शुजात चयो भई कोई मर गया या मार दिया गया। छा इहा इमरान ख़ान ते सौ सिधो आहे इशारो त भई तूं जलसा जुलूस न कर या इहे इक़दाम न खण, त ईअं न थियो त अलाह न करे, अलाह न करे। मां बार बार चवां थो अलाह न करे, मूं वटि इंफॉर्मेशन न आहे, पर मुंहिंजो हिकिड़ो अंदाज़ो आहे त ईअं न कि मुहतरमा वारो साॻियो सीन रिपीट थी वञे। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर मंसूर अब्बासी शहदाद कोट मां। जी अब्बासी साहब, छा चवणु चाहींदा? तव्हांखे साईं जन खे सर मुंहिंजा 2 नंढड़ा सुवाल आहिनि। त जेको सदारती रेफरेंस दाख़िल थियणु वञे पियो सूमर जे ॾींहुं आला अदालत उज़मा में, सुप्रीम कोर्ट में, अगरि इहो टाइम वठे थो 10-15 ॾींहं ताईं इन जी तशरीह नथी अचे, त पोइ छा हिन जे आड़ में जेको आहे सो स्पीकर साहिबु जेका जेका रिथा हिनखे पोइ हिते करे सघे थो? ऐं नंबर 2 ॻाल्हि जेका बिलावल साहिबु ऐं असांजो शहबाज शरीफ़ जन गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे त असां धरणो हणंदासीं जेको आहे सो क़ौमी असेंबली जे हाल में, ऐं OIC जो इजलास कोन ॾींदासीं। इन तनाज़ुर में साईं जन छा था सम्झनि, इन में राय ॾियनि साईं जन? ठीकु आहे रहमान साहब, काई साहब जेको ॻाल्हि पे कई त शेख रशीदी चयोसीं उते ख़दशो मौजूदु आहे। चौधरी शुजात हिकिड़े वॾे ख़दशे जो ज़िक्र कयो आहे त ख़ुदा न ख़ास्ता केरु मारिजी वञे या मरी वञे त पोइ छा थींदो? इहे सभु शयूं आहिनि न साईं। ॻाल्हि इहा आहे त ही तॾहिं त जेका अनसर्टिनिटी हुजे थी हिन महिल, जॾहिं असां जेके बि हुकूमतूं वयूं आहिनि माज़ी में, त थींदो इहो आहे न त आख़िरी ॾींहंनि में एतिरी अनसर्टिनिटी ऐं बेयकीनी हूंदी आहे, ऐं त उहो जेके बेयकीनी आहे हिकिड़ी ख़ौफ़नाक उॾाई वांगुरु जी हा सरकार जी बुनियादनि खे खाइणु शुरू करे छॾींदी आहे, ऐं पोइ सरकार धड़म करे किरी पवंदी आहे। हिते ही जेतिरी अनसर्टिनिटी ऐं गैर यकीनी सूरत हाल आहे, ख़ासि तरह जॾहिं OIC जो इजलास थियणु वञे पियो, मूं इहा ई उमेद कई पे, तवका कई पे त हीअ सभु शयूं तेज़ी सां थींदियूं 24 तारीख़ खां। लेकिन हीअ जेको सिंध हाउस में माण्हू ज़ाहिर थी पिया MNA, ऐं पोइ सिंध हाउस ते हमिलो थी पियो, हीअ सभु शयूं जेके आहिनि,
मुंहिंजो ख़्यालु हो त हीउ 24 खां थियणु इम्कानु हो, पर शयूं लॻनि थियूं त तकड़ करण वारनि खे अञा मूंखां वधीक तकड़ आहे, मूंखां वधीक तकड़ सां मुराद इहा आहे त थोरी सवाइ मुंहिंजी सम्झ खां वधीक तकड़ आहे। सो शयूं जेके आहिनि उहो तेज़ी सां सरकार खे लोॾे रहियूं आहिनि, ऐं सरकार ख़ुदि बि कुझु कम अहिड़ा करे पई जेको पाण बि लोॾे पई बाक़ी शयुनि जी खे। हा ज़ाहिर आहे। सो हाणे ही ख़ुदा न ख़ासा कुझु थी वेंदोसीं। हाणे इन ते चौधरी शुजात साहिब जो हिकिड़ो बुज़ुर्ग माण्हू आहे, उनजो हिकिड़ो ख़दशो आहे जेको तव्हां बिल्कुलु उनखे 100% तव्हां रद्द नथा करे सघो। बाक़ी बासी साहिब चयो त अगरि इहो जवाज़ ॼाणाए त सुप्रीम कोर्ट में 63 एज आहे, इशारो बि ॾिनो अथऊं। उन ते स्पीकर जेको आहे हिन खे मुलतवी करे छॾे 8-10 ॾींहं। ॿ ॻाल्हियूं, वरी उहा आहे त सही जेका हिकिड़ी एतिरी ब्लेटेंट क़िस्म जी शइ जेका शइ इंतिहाई चिटी हुजे उहो त ॾाढी मुड़सी आहे, उन ते तजियो नथो थी सघे। सुभाणे हू चए त गैर मुइना मुदत लाइ मुलतवी कयां थो, तव्हां करे नथा सघो न, कोर्ट जी तशरीह अचे इहो कीअं? ऐं पोइ सुभाणे कोर्ट में वञी वरी बीहंदा माण्हू वञी सही त तव्हांजे करे जेको आहे हीअ आइन जी तव्हांजो नालो खणी आइन जी भंजकड़ी थिए पई। प्रोसेस नथा हलनि, त अगरि थियो बि त हीउ वधीक क्योस आहे, ट्रैप आहे हिकिड़ो, वधीक क्राइसिस आहे, अञा खॾु खुटंदी वञे पई। जी हा जी हा। इहो मतिलबु इहे त खोटी न वञो, पोइ छा थी वेंदो? 8-10 ॾींहंनि सां कहिड़ो फ़र्क़ु पइजी वेंदो? छा ही मुल्क जंहिंमें स्टॉक एक्सचेंज किरे पियो, जिथे IMF जो हिकिड़े पासे खां प्रेशर अचे पियो त हू किस्त कोन रिलीज़ न पिया कनि, ऐं दुनिया जे ख़िते में शयूं तब्दील थियनि पियूं, महांगाई वधे पई, सीड़पकारी रुकिजी वई आहे, तव्हां हिन खे हिकिड़ो जेको आहे मुस्तक़िल डेक कराईंदो? केतिरो डेक कराईंदो? जी हा एग्ज़ैक्टली, केतिरी डेक कराईंदो? सर्टेनिटी खे केतिरो हलणु ॾींदो? मुल्क सफ़ा। अच्छा, पोइ इहो आहे त सॼा नंबर पूरा हुजनि हा ख़ान साहिब वटि, पोइ त ठीकु आहे 8-10 ॾींहं गुज़ारे वञे। ज़ाहिर थी वियो अॼु पाण धणी जॾहिं 14 माण्हुनि खे नोटिस पियो मोकिले, गुंजाइश छा रहिजी वई? जी हा जी हा। सो भाई साहिबु अगरि करणु चाहे पोइ हाणे इन ते त को जवाबु नथो ॾेई सघां, पर छा ही मुल्क ऐं हिन जी जेका असांजी मैशत आहे ही मुतहमिल थी सघे थी इन ॻाल्हि खे बर्दाश्त करे सघे पई जेको हिकिड़ो ॾींहुं जीअं हिकिड़ी गैर यकीनी सूरत में गुज़रे पियो? ॿी ॻाल्हि आहे बासी साहिब अलाए छा कई त ॿी ॻाल्हि इहा ई कई पोस्टपोन वारी, ॿी ॻाल्हि साईं न कई, साईं त हिकिड़ी ॻाल्हि कई। बाक़ी ॿियो कॉलर हिन सां गॾु दादमोद गडानी घोटकी मां। जी गडानी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। हाँ, कल साहब मुल्की सियासत तमामु ख़तरनाक सूरत अख्तियार कई आहे ऐं PTI में जेका खाना जंगी लॻी आहे, हुकूमत ऐं ऑपोजिशन आम्हूं साम्हूं आहिनि। हुकूमत ज़ाहिरी तौर ते अक्सरियत विञाए चुकी आहे, पर पोइ बि शेख रशीद, फवाद चौधरी ऐं शहबाज गिल ज़िद खे नथा छॾीनि, ऑपोजिशन लाइ दाबा ॾेई रहिया आहिनि त ऑपोजिशन खे चिथियो वेंदो। ऐं शेख रशीद साहब जेको आहे हर सिंध ते जेको आहे राता हणण जी कोशिशि करे रहियो, त छा इन्हनि खे इहो जेको आहे सिंध ते राता हणण जो जेको आहे आवाम कॾहिं बि क़बूल कोन कंदो ऐं ईअं न थिए। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर मोहम्मद मुराद चाचड़ कंदकोट मां। जी चाचड़ साहब छा चवणु चाहींदा? अली काल साहब खां सुवाल आहे त इमरान खान चए थो त सिंध हाउस में सिंध खां पुलिस घुराए सिक्योरिटी कई वई आहे। हाल इहो रहियो त पंहिंजा PTI जा गुंडा मोकिले सिंध हाउस जा दरवाज़ा टुटा विया ऐं उन में चादर दीवारी जो जेको ख़्यालु न कयो, उनखे दाख़िल कयो। हिते अली काल साहब खां पुछूं था त हीअ सिर्फ़ु गुंडागर्दी इमरान खान जे चवण ते आहे, अञा त पुलिस हुई जेकर न हुजे त नुक़सानु घणो थिए आहे? ठीकु आहे। अच्छा जी साईं जे ॻाल्हि सां अगरि ॿ सवाल रखे थो त हिकिड़ा त प्राइम मिनिस्टर साहिबु काफ़ी ॾींहंनि खां रुॻो हक़ सचाई इन्हनि जा लेक्चर ॾींदा था अचनि, काफ़ी तक़रीबन साल सवा साल खां। मॉरली प्राइम मिनिस्टर साहिबु पाण बि त प्राइम मिनिस्टर न आहिनि रहिया उसूलनि जेको हिन वक़्तु मौजूदु आहे, त उहो हक़ सच जा ॾींदा आहिनि लेक्चर, लेकिन पाण एप्लीकेबल केतिरो कनि था पिया। ऐं ॿियो हिकिड़ो त अॼु फवाद चौधरी साहिबु चयो त प्राइम मिनिस्टर साहिबु ब्लैकमेल न थींदो, ऐं उन्हनि जेके पंहिंजा इतिहादी आहिनि उन्हनि खे बि हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त तव्हां तकिड़ो फ़ैसिलो न कयो, थोरो इंतज़ारु कयो। साईं हाणे ॾिसो न, हुननि जा पंहिंजा बि MNAs टीवीअनि ते पंहिंजी वीडियोज़ में चवनि पिया त भई पार्टी खां वधीक मुल्क ऐं क़ौम हुजणु खपे, ख़ान साहिबु इस्तीफ़ा ॾेई छॾे। उनखे अञा नजीब हारून खे त नोटिस बि कोन कढियो अथनि। सो हाणे केतिरनि को नोटिस जारी करोगे? नजीब हारून साहब पावरफुल माण्हू आहिनि पार्टी में। अच्छा, सो शयूं ग्रिप मां निकिरनि थियूं। ख़ान साहिबु जेको आहे हिकिड़ी लास्ट मिनट पंहिंजी क्रिकेटर वारी अप्रोच कनि पिया, त छाकाणि त थींदो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त आख़िरी ओवर बची वेंदो आहे, टारगेट वॾो हूंदो आहे, पर हिकिड़ी लास्ट अटैम्प्ट कबी आहे, पोइ उन में बल्लो घुमाइबो आहे, बैट घुमाए लास्ट ख़ासि तरह जेके बॉलर्स हुजनि था, जेके टेल एंड बैट्समैन हुजनि था,
जिन्हनि जी का बैट्समैन एज सच न हूंदा, पोइ हू बैट जी हाँ, फिराइनि था, जी हाँ, जी हाँ। पोइ लॻो त छको न त आउट। जी हाँ, जी हाँ। त ख़ान साहब उहो आख़िरी ओवर जी इनिंग खेॾे पियो ऐं एज़ अ टेम्परामेंट ऑफ एज़ अ क्रिकेटर हू उहो ई उनजी हींअर सोच आहे त भई लॻो त छको न त आउट त आहियूं उहो ई मैच त हाराए विया आहियूं, पर लॻी वञे छको त कहिड़ो हर्चा। जी हाँ। ऐं ख़ान साहब जेको आहे हिन में हिकिड़ी पंहिंजी फ्यूचर इन्वेस्टमेंट करे पियो। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त ख़ान साहब को हवा में गुम त न थी वेंदो न, ज़ाहिर आहे पाकिस्तान में सियासत ई कंदा। ठीकु आहे न। अगरि इतिहादी बि निकिरी आहे, विहारो खनि 25 MNA बि हलिया विया, हा, तॾहिं बि ख़ान साहब वटि अगरि ही असेंबली बरक़रार रहे थी क़ौमी असेंबली, त हिन में वरी बि 100, 95, 90 MNAs त जिन्हनि वटि ॿिए हंधि वञण जी गुंजाइश ई कोन्हे, जिन्हनि खे नवाज़ लीग वठे पई, जेके घणे भाङे पंजाब में आहिनि, उहे किथे वेंदा? उहे ख़ान साहब सां गॾु बीहंदा, जेके हाणे लैंग्वेज इस्तेमालु कनि था। ठीकु आहे। सो हाणे ॿ दफ़ा फवाद चौधरी साहिबु किथे वेंदो? जी हा, हाणे त शाह महमूद कुरैशी साहिबु किथे वेंदो? हा, हाणे अहिड़ा त ज़ाहिर 80, 90 त हूंदा न। त ख़ान साहब हिकिड़ी भरपूर अपोज़िशन करे सघे पियो पोइ बि, ऐं हिकिड़े ऐं अगरि ख़ासि तरह 27 वारो उहो शो वॾो करे वियो त ॾेखारे वेंदो त भई हुन सां माण्हू बि मुल्क जा आहिनि। जी हा। ऐं बहरहाल हिकिड़ी ठीकु आहे, सभु पार्टियूं हिकिड़े पासे आहिनि। ॾिसो ही नफ़्सियात आहे टी दुनिया जे मुल्कनि जी, त यार अकेलो आहे, सभिनी मिली करे कढियो। हा, सभिनी मिली करे मारियो हिनखे, यार अकेलो वीचारो यार। त सो कॉल्ड मज़लूमियत फैक्टर ही जीअं ॾींहं गुज़रंदा न, ख़ान साहब रुगो पंहिंजी ॿोली जो ध्यानु करे। ऐं ॾिसो जॾहिं नवाज़ शरीफ़ कढियऊं, माण्हुनि छितर कया, मज़ाक़ कयो, ही छा थो चए मुझे क्यों निकाला, मुझे क्यों, उनते मीम्स ठही वयूं, सभु कुझु थियो न, लेकिन उनजो असरु रहियो। GT रोड हुनजे न्यापे खे रिस्पॉन्ड कयो त हा यार छो कढियोसि, छा कयो अहिड़ो? त इमरान ख़ान बि जेको हाणे चवंदो त मुझे इन सब ने मिल के निकाला, मैं अकेला ही था और अभी भी अकेला इनसे लड़ूंगा, हिकिड़ी सिचुएशन क्रिएट थींदी। हाणे इहो अलॻि अनफॉर्चुनेट किस्सो आहे त इमरान ख़ान साहब जा जेके ॿ अहम इतिहादी हुआ सियासत खां हटी करे इक़्तिदार में अचण खां पहिरीं, उहो हिकिड़ो हुई इस्टेब्लिशमेंट ऐं ॿी हुई मीडिया। ख़ान साहब बिस्मिल्लाह करे 3.5 सालनि में पंहिंजे जेके पार्टी में हुनजा कॉमरेड हुआ उन्हनि खे त नाराज़ कई सो कई, हिन सॼे 3.5 सालनि में हुन इस्टेब्लिशमेंट खे बि ऐं मीडिया खे बि नाराज़ कयो। जी हा। सो इन करे जॾहिं हू निकिरंदो जी हा हुकूमत मां, त ज़ाहिर आहे उनखे पोइ सिर्फ़ु सोशल मीडिया जी हुनजी जेका टाइगर्स जी टीम आहे उहो या हिकु चैनल जेको आहे हुनखे सपोर्ट करे सो करे, उहो बि मुश्किल लॻे थो मूंखे। सो उहो थींदो, लेकिन इहा ॻाल्हि मुंहिंजी ज़हन में रखो, 2-3 महीना त हीउ किस्सो हलंदो, पर हीअ जेके हींअर सभु इतिहादी थिया वेठा आहिनि, गॾियल प्रेस कॉन्फ्रेंसूं, मोहब्बत, भाकुर, हा, इहो 3 महीननि में वरी नओं लका शुरू थी। जी हा, जी हा, जी हा, जी हा। ऐं हुन महिल जॾहिं हीउ पाण में विढ़ंदा, जी हा, त पोइ PTI साइड ते सभु। जी हा, कॉलर नज़र अगरि हाजी अब्दुल अज़ीज़ चांडियो मोरो मां। जी चांडियो साहब, छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। मां साईं काज़ी साहब खां इहो अर्ज़ु कंदुसि त ग़रीब ॻोठ में मिसकिन जेकॾहिं को हूंदो आहे त उनखे को पखो ॾींदो आहे या का सोलर प्लेट, या वीचारे खे को रुपया मिलंदा आहिनि त उहो हुनखे वोट ॾींदो आहे, त पोइ सॼे ॻोठ वारा हुनखे तनक़ीद जे निशान करे सघंदा आहिनि। असां जेको हीअं टेलीविज़न ते, टाइम न्यूज़ ते या ॿी अख़बारुनि में ॾिसूं था त भई हीअं 20-20 करोड़ रुपया हिकिड़े महीने जो अघु लॻो आहे, भला मिसकिन वठे थो उन ते एतिरी तनक़ीद, ऐं जेको MNA खपे त साईं उनखे कुझु कोन थो चए। ॿियो अफ़सोस इहो थो थिए त असां हितां चूंडे अवाम जेका आहे वोट ॾेई उमाणे थी, हिकिड़ो थो चए मां 10 लख आणींदुसि, हिकिड़ो थो चए मां 15 लख आणींदुसि, ॿियो थो चए मां लठियुनि खे तेल हयो वेठो आहियां। असांखे सम्झ में कोन थी अचे त असांजो आख़िर मुक़दर आख़िर आहे ईअं त 3 सालनि खां पोइ वरी ख़तमु, वरी ख़तमु, वरी ख़तमु। असां इन लाइ काज़ी साहब खां पुछंदासीं, इन ते कुझु न रोशनी विझो त छा करणु खपे? ठीकु आहे चांडियो साहब, ॿियो बि कॉलर एडवोकेट आकिब राजपर कराची मां। जी राजपर साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम साईं, मुंहिंजो तव्हांखे ऐं काज़ी साहब खे ॿिन्हिनि खे मुंहिंजो सलाम थो पए। हिकिड़ो मुंहिंजो सुवालु आहे ऐं हिकिड़ी मुंहिंजी गुज़ारिश हूंदी। हाणे सुवालु इहो आहे त काज़ी साहब जो प्रोग्राम जेको हले पियो था ॾिसां पियो, जेको इमरान ख़ान जी पोज़ीशन ते काज़ी साहब तर्जो कनि पिया, छा इन में जेकॾहिं इमरान ख़ान वञे थो त उन खां पोइ ही सिस्टम बरक़रार रहंदो या पूरो सिस्टम ई हेठि मथे थी वेंदो? छाकाणि जो ही जेको लॻे ईअं पियो त ॿिनि पिशावर ऐं पिंडी वारनि जे विच में जेके मामला हलनि पिया, ही बि शायदि उनजो ई हिकिड़ो हूंदो का कहाणी आहे या उनजो हिकिड़ो हिसो आहे।
सो हिकिड़ो त इहो मुंहिंजो सुवालु आहे। गुज़ारिश ई आहे त असां हिकिड़ो सेमिनार करायूं पिया 1 तारीख़ ते 1 अप्रैल ते कराची प्रेस क्लब में, त जेके ॿाहिरियनि सूबनि जा माण्हू आहिनि उन्हनि खे हाणे हिते वोट जो हक़ ऐं प्रॉपर्टीअ जे हुन ते सोचणु घुरिजे, छाकाणि असांजी डेमोग्राफी तब्दील थिए पई। छा कारी साहिब जन हुन में को टाइम ॾींदा असांखे, पोइ असां संदसि हिन मां को फ़ाइदो वठी सघूं या का सम्झी सघूं ॻाल्हि? इहो सुवालु आहे, महिरबानी। ठीकु आहे साईं। चांडियो साहिबु ईअं ई आहे। हा ज़ाहिर आहे, जेको चांडियो साहिबु चयोसीं कीअं ईअं थिए पियो, साईं ईअं ई थिए पियो, ईअं थींदो आहे। थींदो बि ईअं आयो आहे, हाणे बि ईअं थिए पियो। त बाक़ी 20 करोड़ 10 करोड़ हू हाणे MNA साहिब आहिनि, यासीन शरीफ़ ते क़स्मूं खणनि पिया, त हाणे हिकिड़ी ईमान जे हिसाब सां, मुस्लमानी जे हिसाब सां त मूंखे त नथो लॻे त पैसा कूड़ी क़सम कीअं खणंदो। लेकिन ॿी ॻाल्हि थोरी लॉजिकल बि न आहे। जेको पंजाब जो MNA टुटे पियो PTI जो, सिंध वारा हिननि जी ॻाल्हि नथो कयां, सिंध वारा KP हिननि जी ॻाल्हि, जेको पंजाब में MNA टुटे पियो उनखे साईं 20 करोड़ रुपए जी त नवाज़ लीग जी टिकट मिले पई। जी नवाज़ लीग जी टिकट ते ईंदड़ पंजाब में जेको इलेक्शन विढ़ंदो उनखे सहूलियत आहे त हिकिड़ो त हुनखे वोट मिलण जो गच आसरो आहे, ऐं जेका पॉपुलर पार्टी सां गॾु कैंडिडेट बीहंदो आहे उन जा इलेक्शन में 15-20 करोड़ रुपया बची पवंदा आहिनि। जी हा, माना उहे अगरि 50 ख़र्च थियणो आहे त पोइ अगरि तव्हां हिकिड़ी पॉपुलर पार्टी सां बीठा आहियो त 20-25 में तव्हांजो कमु थी वञे थो त 20-25 करोड़ रुपया बची पवनि था। त उन्हनि खे पैसा वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे? अगरि नवाज़ लीग हुननि खे ख़ातिरी कराई आहे त ईंदड़ तव्हांखे पंजाब जे MNA जी ॻाल्हि या MP जी ॻाल्हि कया। शहबाज शरीफ़ खे प्राइम मिनिस्टर करण लाइ हरगुरू छो पीपल्स पार्टी पैसा ॾींदी वतंदी सभु? न उहो गेम बि आहे, उहो गेम बि आहे, उहो ही लॉजिक न आहे जेको तव्हां चयो। आउं जेको चवां पियो मूंखे उहो मंतक सम्झ अचे थी। शहबाज शरीफ़ खे सिर्फ़ु प्राइम मिनिस्टर न पियो कयो वञे, ज़रदारी साहिब हिते हिकिड़ी ॿी गेम आहे, उहो छॾियो हुन ॻाल्हि खे। अच्छा, हाणे राजपूत साहिब जेको फरमायो पियो त फिर और लाइन कट गई, अज़ीज़ अहमद नो सिस्टम डीरेल थी वियो। सही, पाकिस्तान में इहा ॻाल्हि तव्हां कीअं पक सां राजपूत साहिबु चई सघो था? जेका दुनिया जी सूरत हाल आहे, अॼु बि मूं अख़बार में ख़बर पढ़ी पई त IMF जेको आहे वरी जेको पंहिंजी किस्त ॾियण ते चए थी त न, ही इमरान ख़ान जेको रिलीफ ॾिनो हो 10 रुपया पेट्रोल ऐं डीज़ल वारो ऐं 5 रुपया बिजली वारो, कंसेंसस नथो अचे त उहो IMF को ॻाल्हि ई सम्झ न पई अचे। मां मईशत तव्हांजी किथे बीठल आहे, ऐं हिन जेको 10-15 ॾींहं गुज़रिया आहिनि, ऐं अञा जेके 8-10 ॾींहं गुज़रंदा, ऐं वरी 10-15 ॾींहं वरी ॿी हुकूमत ठहण में, हिन महीने सवा में जेको मुल्क खे नुक़सानु थिए पियो मईशत में, इन महिल गैर सियासी क़ुवतनि खे अचणु लाइ ॾुखियो आहे। लेकिन नामुमकिन दुनिया में का शइ न आहे। सियासतदान कोशिशि, मिसाल OIC जो इजलास न थियणु ॾींदासीं, हाणे कीअं थियणु न ॾिबो? ज़ाहिर आहे हाणे इहो बि ठीकु आहे, मिसाल चवां, इहा अपोज़िशन जे पारां FATF जा कानून पास न थियणु ॾींदासीं। ठीकु आहे, ईअं ई हा, FATF जा पोइ कानून पास थिया न, मूं तव्हांखे चयो चाहे सेनेट में अक्सरियत हुजे न हुजे पास थींदा। कुझु शयूं रियासत जूं आहिनि न। हिते आउं गवर्नर इमरान इस्लाम अलाए बाक़ी त छा थो ॻाल्हाए इमरान इस्माइल साहिबु, बाक़ी गवर्नर साहिबु, हीअ ॻाल्हि ठीकु आहे, हीअ रियासत जो मसइलो आहे, हीअ गवर्नमेंट जो आहे ई कोन। इमरान ख़ान साहिबु जेको टकराव ॾे वठी वञणु चाहे पियो, हिन जो ख़ुदि शुजात चवाणी ख़ुदा न ख़ास्ता को नुक़सानु थी वियो, हादसो थी पियो, को जानी नुक़सानु थी पियो, ज़ाहिर आहे आख़िर में केरु ईंदो? अख़बारनि में ख़बरूं अचनि थियूं त अहम सगारी शख़्सियत जी प्राइम मिनिस्टर मुलाक़ात थी कल्ह राति, पोइ हाणे अञा ताईं हुनजी न तस्दीक थिए थी न तस्दीक थिए थी। अगेन गैर मुस्तक़िल इतलात मूजिबि सगारी शख़्सियत खे प्राइम मिनिस्टर साहिबु चयो त तव्हां मुदाख़लत मतिलबु हिन में किरदारु अदा कयो, असांजो कमु न आहे इहो। त सरेदस्त जवाबु ॾेई छॾियूं न, हक़ु आहे, फ़र्ज़ु आहे तव्हांजो। न उहो त ॿी शइ थिए पई न यासिर, उहो त थिए पियो त जेके PTI जा मेंबर मुनहरफ़ थियनि पिया, हुन जा माण्हू हुननि जे ख़िलाफ़ु एहतिजाज कनि। हीअ ॻाल्हि थिए पई त जेको सगारी ग़ैबी क़ुवतनि खे मदद जी अपील आहे, ऐं इहा थी रही हूंदी अॻु में बि, पर मीडिया में हींअर आई आहे त मुलाक़ात मुबैना तौर ते थी आहे, ख़ुदा ख़बर थी आहे या न थी आहे। सो इन ते राजपूत साहिबु इन ते पेर ॿधी केर बि नथो ॻाल्हाए सघे। लेकिन अगरि को वॾो हादसो थियो, बाक़ी जिन्हनि पावर सेंटर्स जी तव्हां ॻाल्हि कयो पिया, उहो ॿियो पावर सेंटर हूंदो न आहे सही। हू जेको जंहिं पावर सेंटर जो तव्हां ॿियो नालो खणो पिया पेशावर, उहो ईअं थींदो कोन्हे, डिसिप्लिन्ड ऑर्गेनाइज़ेशन थींदो ई न आहे। उहो अगरि कोशिशि थी बि हूंदी त तमामु हिकिड़ी वक़्ती किसे लाइ कुझु थियो हूंदो। उहो लॉजिक, उहो थ्योरी जेका कॉन्स्पिरेसी थ्योरी आहे, साज़िशी थ्योरी, उहो मूंखे सम्झ ई न ईंदी आहे। बाक़ी तव्हां सही करायो पिया सेमिनार, ज़रूरु इनशाला जेको
हाणे उहो त हाणे पर्सनल शइ आहे, हिन ते आउं टीवी ते छा ॻाल्हायां। जेका इवेंट जी ॻाल्हि कनि पिया। तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे यादि कयो राजपेश साहब। इमाम अली उॾण टंडो मस्ती मां। जी उॾण साहब छा चवणु चाहींदा? अरे जेको बिलाल भुट्टो चयो आहे उहा IC जो इजलास न करणु ॾींदासीं, ऐं असां ते जेके पाकिस्तान में ॿाहिरों खां महिमान पिया अचनि, सो उन जे लाइ अली काज़ी साहब खां सवाल हुयो त इन जे बारे में कुझु ॻाल्हाइजो त जीअं बिलावल भुट्टो साहब बयानु पुॼे त इन पासे थोरो न वञनि त जीअं असां वटि प्रोग्राम थी वञे, ऐं OIC जा महिमान जेके अचनि था इहे पंहिंजो प्रोग्राम करनि, सियासत जा ॾींहं हूंदा आहिनि। ठीकु आहे, बिल्कुलु। रसूल बख्श मंगवाणो सकरन मां। जी मंगवाणो साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम काज़ी साहब। वालेकुम सलाम। साईं टीवी जो आवाज़ घटि सर, मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त नवाज़ शरीफ जी पार्टी या पीपल्स पार्टीअ मां छॾे हिनखे हिनजी इमरान ख़ान जी पार्टी PTI में अचनि था त उहे साफ़ आहिनि, ऐं जेके हिन जे ख़िलाफ़ आहिनि उहे चोर आहिनि। इन्हनि ते थोरो ठीकु आहे, ठीकु आहे साईं। सो OIC वारो साईं बिल्कुलु थियणु खपे। टंडो मस्ती मां जे दोस्त फ़ोन कयो हुजण सां बिल्कुलु साईं, ऐं थींदो। मूंखे हिन में को अभाम या ग़लतफ़हमी न आहे। बिलावल साहब मशावरत सां बयानु ॾिनो आहे, छो ॾिनो आहे उहो वधीक पाण ॻाल्हाए सघनि था। मूंखे इन जी गुंजाइश नज़र नथी अचे। OIC जो इजलास त थींदो, इहो त मूंखे इन में को शक नथो नज़र अचे। हिकिड़े दोस्त अलाए कंहिं विच में चयो त पोइ ईंदड़ हुकूमत जो मुस्तक़बिल छा था ॾिसो। तव्हां वटि कॉलर आहे छा? न न, अच्छा। ईंदड़ त मूं सां पहिरीं बि ॻाल्हि पे कई त ईंदड़ हुकूमत में ज़ाहिर आहे इमरान ख़ान को हवा में गुम त न थी वेंदो न। हिकिड़ी पॉलिटिकल फोर्स आहे 27 ते, अगरि जलसे जी इजाज़त मिली वई, अगरि अदालत सगोरी चयो को जलसो न थींदो, रेड ज़ोन में को जलसो न थींदो, ॿाहिरि वञी जलसो कयो त ॻाल्हि ख़तमु थी वई। अगरि जलसा थिया त ॻाल्हि ख़तमु थी वई। पर अगरि धरना ऐं टकराव थियो त ॻाल्हि ॿी आहे। 27 तारीख़ ते इमरान ख़ान सिर्फ़ु जलसो न कंदो, 28 ते धरणो हणंदो हुते। 25 तारीख़ ते PDM जेका आहे उहो उते पहुचणु शुरू कंदी। मरियम नवाज़ ते पंहिंजो शेड्यूल ई ॾिनो आहे त 27 ते पहुचंदी। सो जॾहिं मतिलबु चलो लखनि करोड़नि में न बि 50-60 हज़ार हिकिड़े पासे खां बीठल हुजनि, 50-60 हज़ार ॿिया अचनि पिया, त हीउ छा थींदो? इहो उहो ई थींदो घणे भाङे त हू जीअं नवाज़ शरीफ़ ऐं जजनि जी बहाली लाइ अञा सरगोदा पहुतो, अलाए जेलम पहुतो, अलाए किथे पहुतो, उते ई हुनखे वरी फ़ोन अची वियो जनरल कियानी जो त भई एतिज़ाज़ अहसन खे त भई ठीकु थी वियो, जी हा जी हा जी हा जज बहाल थी वेंदा, जी हा जी हा जी चौधरी इफ़्तिख़ार वारी। त आउं सम्झां थो त अगरि 50-60 हज़ार माण्हू PTI जा वेठा हूंदा ऐं 50-60 हज़ार माण्हू ऐं PDM खणी दाख़िल थी रही हूंदी इस्लामाबाद में, त हिननि खे पिंडी खां ॿाहिरि ई ॿुधायो वेंदो, छाकाणि त मुतहमल नथो थी सघे हीउ मुल्क हिकिड़ो। सो 25 खां पहिरियां ई सभिनि खे क्लियर ॻाल्हि थी। उन खां पोइ बि अगरि त हीउ छेड़े जे नतीजे में शइ वई ऐं सिस्टम हलियो वियो, पोइ त साईं छाजो मुस्तक़बिल ते बयानु, पोइ कंहिंजो मुस्तक़बिल ऐं छाजो मुस्तक़बिल, कहिड़ी गवर्नमेंट। पर अगरि जलसो रुकिजी वञनि थो, टकराव नथो थिए, नो कॉन्फिडेंस थी वञे थी, त बि आउं चवां थो इमरान ख़ान हवा में PTI उॾामी त न वेंदी न। सिंध में त ठीकु आहे, लेकिन बहरहाल उनजा हिकिड़ो KP में, पंजाब में हिकिड़ो वोट बैंक आहे, हिकिड़ी सपोर्ट आहे, MNA बि कराची में बि आहे। सो हुनजा हिकिड़ा 70-80-90 MNA त हुन सां गॾु बीहंदा न, त गेम त बि ऑन आहे। जी हा जी हा जी हा। कॉलर नज़र गॾु काशिफ मंगी रोड़ी मां। जी मंगी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम माइट ऐं काज़ी साहब, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? वालेकुम सलाम। सर, हाणे हे जेतिरो प्रेशराइज़ माहौल पची रहियो आहे, ईअं सम्झो त ईअं प्रेशर कुकर जी ओवन ते रखी सघिबो आहे, सीटी वॼंदी आहे, उहे क़िस्म जा आवाज़ अचनि था। हेॾी महांगाई थी वई आहे, छा ही आवाम जेको आहे या ही सियासतदान महांगाई खे जेको आहे त इंडोस करे जेको आहे त पंहिंजी सियासत चमकाइण लाइ जेको आहे त एतिरो वधी रहिया आहिनि। ठीकु आहे ठीकु आहे मंगी साहब, हिकिड़े जी हुकूमत वञे पई, ॿिया हुकूमत में अचनि पिया, त हीउ सॼो मेलो महांगाई खे ध्यानु हटाइण लाइ न पियो थिए साईं। हीअ हिकिड़ी पावर गेम आहे, पावर गेम थिए पई। ऐं महांगाई, अच्छा ॿी हुकूमत जेका बार बार ॻाल्हि थिए पई, अची मूं इहो सोचियो पियो जॾहिं अची वञे त पोइ ॻाल्हाइणु शुरू कयूं, लेकिन बहरहाल कॉमन सेंस ते आउं ॻाल्हि कयां पियो, अॻु में बि कॉमन सेंस ते ई ॻाल्हि कंदो आहियां। त ॾिसो, हू हुकूमत, हीअ जेको नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी ऐं हीअ सभु भाई भाई थिया वेठा आहिनि, भाई भाई थोरी रहणा आहिनि यार, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रस्ट आहे। जमहूरियत वारो ही चौधरी साहिबान खे ही ॾींदा 1.5 साल त तव्हां वञी पंजाब में हुकूमत हलायो,
हीउ जेको आहे हू चवंदा त भई हीअं हले, पोइ असीं 1.5 साल खां पोइ छो पहिरियों कमु आउं सम्झां थो शहबाज शरीफ़ साहिब खे अगरि प्राइम मिनिस्टर थिए थो, पहिरियों कमु ज़ाहिर इहो कंदो त चेयरमैन नैब खे फारिग कंदो। और रिफॉर्म्स पंहिंजा जेके इलेक्शन पहिरियों कमु चेयरमैन नैब रिफॉर्म, आउं सम्झां थो नैब रिफॉर्म्स ईंदा। उहो त ड्यू आहे न। ठीकु आहे, नैब रिफॉर्म्स अचण खां पोइ जेको कमु थींदो त प्रोसिक्यूटर्स नैब जा चेंज थींदा। पोइ सिर्फ़ु इहो ॾिसबो त नवाज़ शरीफ़ अचे त पहिरीं जेल वञे, पोइ ज़मानत ते ॿाहिरि निकिरे, या केस कीअं थींदो, उहो लीगल हुनजा असेसमेंट थींदी। उनखां पोइ जेको आहे ज़ाहिर आहे हिकिड़ी मशावरतूं, पोइ काबीनाऊं ठहंदियूं, हीउ थींदो हू थींदो। सो महीनो 2-2 आहिनि। उनखां पोइ ॾिसो परवेज़ इलाही साहिब खे अगरि चीफ मिनिस्टर मिसाल बणायूं बि त हिकिड़ो डमी चीफ मिनिस्टर हूंदो, हुनखे नवाज़ लीग लुॾण न ॾींदी। ज़ाहिर आहे राणा सनाउल्लाह वेठो हूंदो हुते सीनियर वज़ीर थी, या हमज़ा शहबाज़ वेठो हूंदो। एग्ज़ैक्टली। सो उहो लुॾण ॾींदो चौधरी परवेज़ इलाही खे, 7 MP अलाए 10 MPs ते उहो पंजाब हलाईंदो। सो उहा हुकूमत बि नाहे हलणी, उहो पाण खे साफ़ नज़र अचे थो। बट फ़िलहाल हिन जो मतिलबु आहे त बहार आहे न आहे, जी हा, ख़िज़ा जाए। ठीकु आहे सर। ऐं जब तव्हां ॻाल्हि कई हुई त हिकिड़ी त इमरान ख़ान साहिबु जेको आहे उहो माना हिकिड़ो थर्ड वर्ल्ड कंट्री में इहा मेंटेलिटी मैटर कंदी आहे त हिकिड़े जे अगेंस्ट जेको आहे उहो सॼा गॾु थी बीठा आहिनि। त इन में हिकिड़ी वॾी सम्झ में हिकिड़ी ॻाल्हि कॉन्फ्लिक्टिंग नज़र अचे थी त छा इहो इमरान ख़ान साहिब खे फेवर करे सघे थो, बिकॉज इज़ अ वेरी मच एन एडवोकेट ऑफ प्रेसिडेंशियल सिस्टम। से कीअं कंदो, सम्झायोसीं न सवाल। हू चवंदो ॾिसो पार्लियामेंट में हीअं थिए थो, मां तव्हांजो लीडर, मां छॾे मूंखे हीअं करे छॾियऊं, तंहिंजे करे प्रेसिडेंशियल सिस्टम खणी अचो, हिकिड़े माण्हू खे वोट थींदो, पार्टियुनि खे वोट न थींदो। अच्छा, पोइ इहो चवण सां छा थी वेंदो? हिकिड़ो कैंपेन त हलाए सघनि था, मुंहिंजी ॻाल्हि आहे। कंदार हिन मुल्क में प्रेसिडेंशियल फॉर्म ऑफ गवर्नमेंट ट्राई थी चुको आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेतिरो हिते मामलात आहिनि हिन में ही मुल्क जी मुल्क लाइ को चङो सिस्टम आहे ई कोन प्रेसिडेंशियल फॉर्म ऑफ गवर्नमेंट। इमरान ख़ान साहिब खे जेको ॻाल्हाईंदो रहंदो, सी हू ख़ान साहिब उन ॾींहुं मूं तव्हांखे शायदि पहिरीं बि हिकिड़ो दफ़ो ज़िक्र कयो, ख़ान साहिब हिकिड़ी अजीब फ्रेम ऑफ माइंड में आहे। उन हिकिड़े जलसे में अलाए कहिड़े तकरीर के चई, मुझे कौम की तरबियत करनी है क्योंकि मैं वज़ीर आज़म हूँ, मैं वालिद होता है। प्राइम मिनिस्टर सॼी दुनिया में किथे बि फादर ऑफ द नेशन न हूंदो आहे। ऐं पाकिस्तान जो हिकिड़ो ई बाबाए क़ौम रहियो कायदे आज़म मोहम्मद अली जिना, फाउंडर हूंदा आहिनि, फाउंडर हूंदो आहे नेशंस जा फाउंडर। भई उहो बसि असांजो बाबाए क़ौम उहो थी वियो, फादर ऑफ द नेशन थी वियो। हाणे इमरान ख़ान साहिबु कीअं थींदो? सो हू जॾहिं हाणे हिन मां निकिरे, जॾहिं निकिरे ज़ाहिर अपोज़िशन में ईंदो त हिन ज़हन मां ॿाहिरि निकिरंदो त हाणे क़ौम जी तरबियत जो ज़िम्मो जेको आहे शहबाज शरीफ़ वटि आहे। जी हा, त हीउ कुझु ॿियो कमु कंदो। जी हा, जी हा। लेकिन बहरहाल ख़ान साहिब खे हिकिड़े मतिलबु अगरि इलेक्शन फौरन थी, इहा ॻाल्हि आउं वरी बार बार बचायां थो, इलेक्शन अगरि फौरन थी ॿी हुकूमत अचण खां मतिलबु 5-6 महीननि जे अंदरि, त आउं नथो सम्झां त नवाज़ लीग खे केरु पंजाब में रोके सघंदो। पर हाणे KP में बि नो कॉन्फिडेंस जी ॻाल्हि। एक्ज़ैक्टली, मां उन ते ई अचां पियो त पीपल्स पार्टी जेका आहे उहा KP में नो कॉन्फिडेंस लाइ अपोज़िशन पार्टी यानी PDM खे गॾु यारी यकीन दयानी कराई आहे त पीपल्स पार्टी में हिकिड़ो ॻच हिसो PTI जो, पीपल्स पार्टी में PTI जो हिकिड़ो ॻच हिसो शामिलु थियणु वञे थो पियो, जंहिंजो अंगु 45 ॿुधायो वञे। बसि पोइ 45 अगरि अची विया पीपल्स पार्टी में या फ्लोर क्रॉस करे विया त KP में बि ख़ान साहिब जी हुकूमत न रहंदी। ख़ान साहिब अगरि वेंदो त ज़ाहिर आहे सिर्फ़ु ख़ान साहिब न वेंदो, बोज़दार साहिब बि वेंदो, ऐं KP में बि हैरान न थिजे। बोज़दार साहिब जो त अल्टीमेटम आहे हिन मंडे ताईं, ठीकु आहे। ऐं KP में बि असां वटि पंजाब असेंबली में वटू जे दौर में छा थियो, जी हा, 100-125 मेंबर हीअं रातो राति पलटा खाए उन पासे हलिया विया। त KP बि असांजे मुल्क जो हिसो आहे, हिते बि MPA फिरण में देरि थींदी छा? ऐं हुते बैग वैग सभु हलंदा, छाकाणि हुते ख़ैर जेको थींदो। ऐं पोइ हाणे ॾिसो सादिक सिंधराणी साहिब ते वरी बि हथु कंहिंजो आहे या न आहे, अगरि न आहे त हू बि वेंदो। सो गवर्नर्स वेंदा, सॼी हिकिड़ी रीशफल थींदी, ऐं पोइ इलेक्शन्स कराया वेंदा। पोइ इलेक्शन हीअं जेको ॻाल्हि हले थी, भले ई पाण में क़स्म वादा करे वठनि त इलेक्शन 1.5-1.25 साल खां पोइ थींदी, पर आउं सम्झां थो त हालात अहिड़ा पैदा थी वेंदा 6 महीननि में, 6 खां 8 महीननि में, त हिननि खे इलेक्शन इन ई नवंबर में या जनवरी फरवरी में कराइणी पवंदी। 23 मार्च। ऐं सभु हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि रखिजे, असां 1.5 मिंट आहिनि, त अगरि जे पीपल्स पार्टी में 45 मेंबर शामिलु थियनि था, दिस इज़ द बिग साइन। छो 2018 जी पार्टी खां पहिरियों ईअं ई नज़र ईंदो आहे असांखे, जॾहिं कंहिं पार्टी में माण्हू जॾहिं गच सां जॉइन थियणु शुरू थींदा आहिनि। अगरि 45 मेंबर सिर्फ़ु PTI खे छॾनि पिया त हिकिड़ी ॻाल्हि थी वई त भई नाहे ख़ान साहिब सां गॾु न रहणो आहे।
पर अगरि उहे 45 मेंबर पीपल्स पार्टी में अचनि पिया त इन जो पोइ अगरि पीपल्स पार्टी में अचनि त अगरि अची विया, ईअं त दावा आहिनि, अगरि अची विया त पोइ इहो सम्झिबो त जेका फ्यूचर जी इलेक्शन खां पोइ जी प्लैनिंग आहे या जेको ईंदड़ सेटअप में पोइ आसिफ साहब जी कोशिशि इहा हूंदी, प्लैनिंग इहा हूंदी त सिंध हुन वटि आहे, केपी ऐं बलूचिस्तान इहे 3 सूबा हुनखे मिलनि, पंजाब भले परवेज़ इलाही खणे, शहबाज शरीफ हू खणे, पर ऐसा कैसे होगा? प्लानिंग जेका सम्झ में अचे थी ॿाहिरां वेही, जेका ख़्वाहिश ऐं रिथाबंदी उहो ईअं नज़र अचे थी। बाक़ी हाणे उहो चइबो आहे त मैन प्रपोज़स गॉड डिस्पोज़स, माण्हू हिकिड़ी सोच कंदो आहे, पोइ वक़्तु कहिड़ा फ़ैसिला थींदा आहिनि। ठीकु आहे साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में, दुआनि में।